ॿी अहम ख़बर आहे तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। पीर जो ॻोठ जे कच्छ तोड़े पके वारनि इलाइक़नि में बरसातनि ऐं ॿोड़ खां पोइ गैस्ट्रो मलेरिया चमड़ी जी बीमारियुनि वबा जी सूरत अख़्तियार करे वरिती आहे। हिकु ॾींहं में गैस्ट्रो ऐं मलेरिया में मुब्तला 70 खां वधीक मरीज़ पीर जो ॻोठ अस्पताल में दाख़िल कया विया आहिनि। अस्पताल में सहूलियतुनि जी खोट आहे, जॾहिं त मरीज़ सख़्तु परेशान आहिनि। सिहत खाते पारां के बि उपाउ न वरिता विया आहिनि। कच्छ में किथे बि मेडिकल कैंप न लॻाई वई आहे। अहम ख़बर खां अॻु आगाह करे रहिया आहियूं। पीर जे ॻोठ में कच्छ तोड़े पके वारनि इलाइक़नि में बरसातुनि ऐं ॿोड़ खां पोइ गैस्ट्रो मलेरिया ऐं चमड़े जी बीमारियुनि वबा जी सूरत अख़्तियार करे वरिती आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सलाइन ते मौजूदु आहे पीर जो ॻोठ मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल रज़ाक कलहोड़ो। जी अब्दुल रज़ाक, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, ही बरसात ऐं ॿोॾ खां पोइ जेका बीमारियूं आहिनि, गैस्ट्रो आहे, मलेरिया आहे ऐं ॿियूं बीमारियूं जेके आहिनि उहे फैलिजी वञे करे पीर जो ॻोठ अस्पताल जेका आहे उहा मरीज़नि सां भरिजी वई आहे। जॾहिं अस्पताल में सहूलियतुनि जी खोड़ सबबु जेके मरीज़ आहिनि उहे सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां जेके मुतासिर इलाइक़े वासी आहिनि उनजो इहो चवणु आहे त जीअं बरसात ॿोॾ ऐं बरसाति खां पोइ जेके माण्हू बंधनि ते अची करे पनाह वरिती, जिते मेडिकल जूं जेके सहूलियतूं उहे न हुजण जे करे माण्हुनि में काफ़ी जेको आहे बीमारियूं फैलिजी वञनि, जंहिंजे करे उहे माण्हू सख़्तु परेशान आहिनि। पर अस्पताल में दाख़िल थियण जे बावजूद बि अस्पताल में सहूलियतुनि जी खोड़ आहे, जंहिं करे उतां जेके मरीज़ आहिनि उहे परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जी ठीकु आहे अब्दुल रज़ाक, वॾी महिरबानी अव्हां जी अपडेट करण लाइ।